शहीद बिल्किस चांडिया ऑर्गेनाइजेशन के जिले उमरकोट के कोऑर्डिनेटर अमीर हसन महर और डिप्टी कोऑर्डिनेटर दर्शन देव व्हील जिले उमरकोट के यूसी खेजराड़ी के पुराने गोट पहलवान खादिम हुसैन आरई में ब स्कूल विजिट कया। एक गवर्नमेंट बॉयज प्राइमरी स्कूल गुलाम रसूल आरई जो 1987 का आहे ऐं ॿियो स्कूल गवर्नमेंट गर्ल्स प्राइमरी स्कूल पहलवान खादिम हुसैन आरई जो 2004 का आहे। 33 सालन का बगैर बिल्डिंग के खुले आसमान हेठ तालीम पढ़ाईंदड़ मासूम ॿार केर रहंदो उन्हनि जी साथ केतिराई दफ़ा DEO ऐं TEO ऐं ॿिया ऑफिसर विजिट करे विया मगर को उन मसइले जो हल न निकितो। वधीक ॾिसंदासीं दर्शन देव भील जी हिन रिपोर्ट में। घट में तकरीबन 40 खां 50 ॿार आहिनि ऐं इहे ॿार खुले आसमान में हेठि तालीम कराए रहिया आहिनि। अचो त तव्हां ॾिसी सघो था हिननि ॿारनि जी जेका एक्टिविटी आहे, टीचर्स आहिनि जेके हुननि जो फर्नीचर आहे, हिननि वटि स्कूल जी बिल्डिंग न आहे। तव्हां ॾिसो। अस्सलाम वालेकुम, हक़ मौजूद मां दर्शन देव भील डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेटर उमरकोट। तो असां साको जी तरफ़ां पंहिंजी ज़िम्मेवारी सम्झी असां हिकिड़े ॻोठ खादिम हुसैन आरई में आया आहियूं जंहिंमें असां हिकिड़ो स्कूल ॾिठो जेको स्कूल 33 सालनि खां जेके स्कूल जा ॿारड़ा ऐं खुले आसमान जे हेठि पंहिंजी तहलीम हासिल करे रहिया आहिनि। असां जस ॾियूं था इन उस्ताद खे ऐं ॻोठाणनि खे जेको हिन हालत में बि हू पंहिंजे हिन समाजी कम में बि माना सभ खां अॻिते आहिनि ऐं पंहिंजो जेको इहो कमु आहे जेको स्कूल आहे उनखे हिन हालतनि में बि हलाई रहिया आहिनि। वधीक जेको असां मुखातिब थियूं था उस्ताद साहिब खां ऐं तव्हां पाण वधीक स्कूल जी विज़िट करे सघो था। अस्सलाम वालेकुम। जीअं त मूं वटि साबको जा नुमाइंदा आया आहिनि अमीर बख्श महर साहब ऐं दर्शन भील जेके इन अची मुंहिंजी स्कूल विज़िट कई आहे। जीअं त ही मुंहिंजो पुराणो ॻोठु आहे पहलवान खादिम हुसैन आरई जंहिंमें गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल गुलाम रसूल आरई 1987 खां हलंदड़ आहे। ही UC खेजराड़ी आहे, तालको उमरकोट, ज़िलो उमरकोट। हिते असीं बि इन स्कूलनि मंझि पढ़ियासीं। ऐडान सिंह मोरी ते स्कूल हो, उहो स्कूल हिते खजी आयो ऐं 1987 खां ही जेको मुंहिंजो स्कूल आहे हलंदड़ आहे। उन खां पोइ 1992 मंझि मुंहिंजो ऑर्डर थियो ऐं मूं हिते जॉइन कयो। ही ॻोठु पहलवान खादिम हुसैन आरई जे नाले सां ऐं हिते मुंहिंजे वॾे भाउ जे नाले सां स्कूल आहे गवर्नमेंट प्राइमरी बॉयज़ स्कूल गुलाम रसूल आरई। जीअं त हिते जा हर साल दस्तूर मूजिब इम्तिहान थिए थो। हिते सुपरवाइज़र हिते मुशर्रफ जे दौर में आर्मी रेंजर ऐं DO TO डायरेक्टर बि आया आहिनि। उन्हनि मुंहिंजो स्कूल विज़िट कयो आहे ऐं इम्तिहान बि थींदा रहिया आहिनि। ऐं बिल्डिंग जे लाइ मूं हिते जा जेके नुमाइंदा चूंडजी अचनि था MP MN उन्हनि खे बि चयो आहे। बहरहाल मुंहिंजे ॻोठ जी का बि सार सूर न थी वई आहे। ऐं मुंहिंजा ॿार जेके आहिनि इहे ॾिसो तव्हां त खुले आसमान जे हेठियां पढ़नि पिया। हीउ खुलो आसमान आहे, वेहण जे लाइ छांव बि कोन्हे। ऐं ही मूं पंहिंजे तौर ते ही जेको थोरो घणो कमु करायो आहे ऐं वॉलंटरी तौर ते पाण कराईंदो आहियां ऐं पाण पंहिंजे ॿारनि खे हिते पढ़ाईंदो आहियां। ऐं ही साबको जे जेका नुमाइंदा आया आहिनि इन्हनि मंझां पुरुमीद आहियां ऐं इहो तवका करियां थो ऐं मुंहिंजे भायां थो इहो जेके आया आहिनि जेकॾहिं हिननि मुंहिंजो हाज़िरी ॾिनी आहे त हिननि जो निहायती शुक्रगुज़ार आहियां। इहे महिरबानी करे ही को न को जीअं त ही साबको जा मेंबर हींअर मूं वटि आया आहिनि ऐं साबको जे चेयरमैन निसार अहमद चांडियो खे ऐं बाला ऑफिसर जेके उमरकोट जा आहिनि हिते जा MPA या वज़ीर आला आहे या प्राइम मिनिस्टर आहे ऐं उन्हनि खे पुरज़ोर अपील थो करियां त बराए महिरबानी करे मूंखे स्कूल जा हिते 2 टे कमरा ॾिना वञनि त ही ॿार जेका आहिनि तइलीम जे ज़ेवर खां मालामाल रहनि। जीअं त हिते